नाज़रीन मेहराब टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी आऊं आहियां प्रिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कोर्ट में दहशतगर्दनि जो पुलिस मथां हमलो, डीएसपी समेत 7 ॼणा शहीद। शक्करदरा रोड ते पुलिस मोबाइल मथां दहशतगर्दनि जी फायरिंग, डीएसपी वाहिद महमूद समेत 6 एहलकार शहीद, 3 एहलकार ज़ख़्मी। हिकु वाटड़ू शख्स बि मारिजी पियो। डीपीओ कोर्ट जो चवणु आहे त दहशतगर्दनि हमले बाद पुलिस मोबाइल खे ॿाहिरि ॾेई छॾी। वफ़ाक़ी गृह वज़ीर पारां पुलिस मथां ख़ारजनि जे हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी चयो आहे त शहीद एहलकारनि जी लाज़वाल क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। बानी पीटीआई जी अखि जो ॿीहर इस्लामाबाद जे पिम्स अस्पताल में मुआइनो। अॻूणे वज़ीर आज़म खे राति जो देर सां अडियाला जेल खां अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पिम्स अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त बानी पीटीआई खे अखि जे इलाज जे फॉलोअप लाइ अस्पताल आंदो वियो हो। बानी पीटीआई खे इंजेक्शन जो ॿियो डोज़ लॻायो वियो। अस्पताल इंतज़ामिया जो वधीक चवणु आहे त इलाज जे प्रोसीजर लाइ बानी पीटीआई जी रज़ामंदी हासिल कई वई। प्रोसीजर खां अॻु माहिर डॉक्टरनि जे बोर्ड संदसि मुआइनो कयो। बानी पीटीआई खे ज़रूरी हिदायतुनि ऐं दस्तावेज़नि सां गॾु डिस्चार्ज कयो वियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त सियासी इख़्तिलाफ़नि खे नफ़रत में तब्दील न करणु घुरिजे। सियासी लीडर खे क़ैद में रखणु मुनासिब न आहे। सियासत में बहितरीअ लाइ सभिनी खे गॾु वेहणो पवंदो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर ख़ान वधीक चयो त बानी पीटीआई जी तिबई मुआइने खां पोइ इतला ॾिनो वियो। ॿुधायो वियो त बानी पीटीआई खे इंजेक्शन लॻाई वई आहे। हिन जी सिहत बहितर आहे। पार्टी जो मुतालबो उहो ई आहे त जेको गरबातुनि जो मुतालबो आहे। बानी पीटीआई खे शिफा इंटरनेशनल अस्पताल मुंतकिल कयो वञे। सिंध काबीना रमज़ान दौरान आम वापे जी शयुनि जी अघनि ते ज़ाब्ते जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास। अघनि ते ज़ाब्ते लाइ डीसीज़ ऐं एसीज़ खे मैजिस्ट्रेट जा इख़्तियार ॾियण जो फ़ैसिलो। कराची जे रोडनि जी मरम्मत ऐं बहाली लाइ 8 अरब 25 करोड़ रुपया जारी। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ 5 अरब 20 करोड़ रुपयनि जी ग्रांट मंज़ूर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आम वाइपे जी शयुनि जे अघनि ते ज़ाब्तो आणण लाइ समूरा घुर्बल क़दम खयां वञनि। रमज़ान दौरान वधीक अघ वठंदड़ मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि। T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले में पाकिस्तान ॿियो मैच अॼु इंग्लैंड सां खेॾंदो। श्रीलंका जे पालीकेली ग्राउंड ते ॿई टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। मैच पाकिस्तान वक़्त मूजिबि शाम जो 6:30 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम में 1 खां 2 तब्दीलियुनि जो इम्कान। हतमी फ़ैसिलो टॉस वक़्तु थींदो। सिंध बार काउंसिल गवर्नर सिंध खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सिंध बार काउंसिल जो चवणु आहे त गवर्नर सिंध कामरान टसूरी सियासी सरगर्मियुनि में मुलविस आहे। आइन जी वञकड़ी ते गवर्नर सिंध खे उहिदे तां हटायो वञे। गवर्नर सिंध जे तकरारी बयान ख़िलाफ़ मलीर दादू ऐं ठठे में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट। बडानी वेझो गोला बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो, नौजवान गोलियूं हणी क़त्ल। डेरो खान गोलो जे बिंदुरियुनि में ज़मीन जी मालिकियत हलंदड़ पुराणो तकरार भड़की उथियो। फायरिंग में 22 वरनि जो चाकर हुसैन गोलो मौक़े ते मारिजी पियो। वाक़े बाद धुरियुनि में छिक ताण। धुरियुनि में हलंदड़ तकरार तां अॻु में बि 2 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। ठटे वेझो ऑयल टैंकर ऐं मज़दा विच में टक्कर, 2 नौजवान फौत, 2 ज़ख़्मी। पठान कॉलोनी वटि सजावल रोड ते तेज़ रफ़्तारी सबबि हादसो। फौतनि में कराची वासी तनवीर डोगर ऐं टंडो बागो वासी साले मोहम्मद लोहार फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। 2 पाॾा मरी विया। चौपाई माल जा वापारी टंडो बागो खां मज़दा में जानवर खणी कराची वञी रहिया हुआ त साणनि हादसो पेश आयो।